Section B, I can do something. मतलब इहो आहे त I know how to do it. यानी मां को कमु करे सघां थो या मूंखे को कमु करणु अचे थो, इन जो मतिलबु आहे त मां ॼाणियां थो त इहो कीअं कजे, मूंखे ख़बर आहे त इहो कीअं कबो आहे. और इट इज़ पॉसिबल फॉर मी टू डू इट. इहो मुमकिन आहे, इहो थी सघे थो मूंखां, मां करे सघां थो इहो. या इम्कान बि आहिनि, मुमकिन बि आहे. आई कैन प्ले द पियानो. मां पियानो वॼाए सघां थो, मूंखे पियानो वॼाइणु ईंदो आहे, मां पियानो वॼाए वेंदो आहियां. माई ब्रदर कैन प्ले द पियानो टू. मुंहिंजो भाउ बि वॼाए वेंदो आहे पियानो, मूं हुनखे बि वॼाइणु ईंदो आहे, उहो बि वॼाए सघे थो. I can play the piano. My brother can play the piano too. Sarah can speak Italian. Sarah खे इटालियन ॻाल्हाइण ईंदी आहे. सारा इटालियन ॻाल्हाए वेंदी आहे, बट शी कांट स्पीक स्पेनिश. पर हुनखे स्पेनिश ॻाल्हाइण न ईंदी, पर उहा स्पेनिश नथी ॻाल्हाए सघे. So parlare italiano, ma non so parlare spagnolo. Sarah can speak Italian, but she can't speak Spanish. ए बी खे थो चए, कैन यू स्विम? छा तोखे तरणु ईंदो आहे? छा तूं तरी वेंदो आहीं? छा तूं तरी सघींदो? हुन चयो यस, हा हा बिल्कुलु, बट आई एम नॉट अ वेरी गुड स्विमर. पर सुठो तारू न आहियां यार. तरी वेंदो आहियां बिल्कुलु, पर एतिरो सुठो तारू न आहियां. Can you swim? Yes, but I'm not a very good swimmer. Can you swim? Yes, but I'm not a very good swimmer. Can you swim? Yes, but I'm not a very good swimmer. That's okay. ए बी सां थो ॻाल्हाए वरी. कैन यू चेंज 20 पाउंड्स? 20 पाउंड खुलिया थींदई? 20 पाउंड खुलिया करे सघीं थो? हाणे हिते कैन चेंज माना मटाए सघीं थो, यानी इज़ इट पॉसिबल फॉर यू टू चेंज इट? खुलिया थी सघनि था तोखां? आई एम सॉरी, माज़रत सां माफ़ु कजो, आई कांट. मूं वटि खुलिया न थींदा, मूं वटि खुलिया कोन्हनि. यानी आई कांट चेंज 20 पाउंड्स, माना 20 पाउंड मूंखां खुलिया न थींदा. हिते 20 पाउंड जो इशारो करे सम्झण जे लाइ कयो त जीअं 20 रुपया हुजनि कंहिं वटि, उहे खुलिया कराइजनि. हिते Can you change 20 pounds? I'm sorry, I can't. I'm having a party next week. ईंदड़ हफ़्ते मां पार्टी रखी आहे, but Paul and Rachel can't come. पर पॉल ऐं रेचल न अची सघंदा. फ्यूचर जी माना हिते ॾिठो, न अची सघंदा या नथा अची सघनि, यानी उन्हनि माज़रत करे छॾी आहे. I'm having a party next week, but Paul and Rachel can't come. Oh, really? That's a shame. Yeah, that's a shame. I'm having a party next week, but Paul and Rachel can't come. Oh, that's a shame.